जालिम जी हारून शहर के सारी दोस्त जैनों जो या तू वापस आए चले रे बाबा चले रे बाबा खावा क्यों करे पुत्र अरे बाबा अरे बाबा तब तू घराची कड़ी कड़ी चाय काढी दे हाँ उनके तो घराची हिक कुंड में या तू वापस आ अरे तू ॿुधाए तू ये रास्ता हुए बाग साड़ी दे जैसा तूने ते कटरा लियो कैसे साड़ी दे कैसे साड़ी दे मिसेस सोभिया मूं अॻे अव्हांखे ताक़ीद कई हुई त ऑफिस वक़्त ते अचो ऐं अव्हां वादो कयो त आईंदा शिकायत न मिलंदी पर को फर्क़ तो कोन पियो आहे अव्हां बदस्तूर लेट थी अचो छो आई एम सॉरी सर मां अॼुकल्ह ॾाढी डिस्टर्ब आहियां सर तॾहिं तो ईअं थिए तव्हां यकीन करियो सर मां सुबुह जो 5 वॻे उथी तयारी कंदी आहियां तॾहिं थी 10 बजे हिते पहुचां पर वरी बि कॾहिं कॾहिं लेट थी वेंदी आहियां न सर ज़ाती मसइलनि जो असर ऑफिस ते छो पवे बहरहाल मां आख़िरी भेरो तव्हांखे चवां पियो ऐं आईंदा आउं का ॻाल्हि कोन ॿुधंदुसि ओके ओके सर थैंक यू सर सोभिया तू परेशान छो आहे बुढ़े वरी दड़का ॾिना आहिनि पर छो उहो ई देर सां चई ते हिकिड़ी ॻाल्हि चवे जो तोखे ख़राब न लॻे त ॾिस तुंहिंजो रोज़ सुबुह शाम अचण वञण तोखे काफ़ी परेशान थो करे ॾिस मां चाहियां थी त तूं मूंसां गॾु मुंहिंजे घर हली रह छो त मुंहिंजी फैमिली एॾी वॾी कान्हे का मुंहिंजी हिकिड़ी मां आहे मां आहियां ऐं मुंहिंजी नंढी भेण आहे तूं असां ते ॿार कान थींदी थैंक यू अनीता पर अनीता इहा ॻाल्हि मुंहिंजे वस में कोन्हे मां जेसी अम्मा ऐं अदा खां नथी पुछां तेसि ताईं तोखे कोई जवाब नथी ॾेई सघां भले तूं उन्हनि खां पुछ मूंखे पक आहे त हू तोखे ख़ुशी सां इजाज़त ॾींदा कीअं ठीकु आहे न हा ठीकु आहे महिरबानी May I come in, कुर्बान वञा तुंहिंजो लियन कॾहिं पूरो पियो थिए लियन भली पूरो थी वञे कुर्बान वञा हाणे मूंखे इन जी परवाह कोन्हे छो कुर्बान वञा दरअसल अव्हां जे कुर्ब मुंहिंजे जीअ खे अहिड़ो त जड़े छॾियो आहे जो हाणे आउं हितां वञण जो सोचे बि नथो सघां मां तुंहिंजी मर्ज़ी या राय न पर लियन पूरे थियण जी तारीख़ थो पुछां कुर्बान वञा तारीख़ जो पुछी छा कंदो पर तव्हांखे छॾे कतई कोन वञिबो पर जे मां वञण लाइ चवां त मूं तव्हांजो मतिलब कोन सम्झो कुर्बान वञा असां वटि तुंहिंजो वक़्तु पूरो थी वियो आहे हाणे तयारी वठ कुर्बान वञा मूंखां जेकॾहिं का ग़लती थी हुजे त मूंखे ॿुधायो आउं साईं जन जे पेरनि ते किरी माफ़ी वठंदुसि तोखे वापसि वञण में कहिड़ो नुक़सानु आहे कुर्बान वञा हिते 16 ग्रेड में कमु करियां पियो ऐं जे प्रिंट डिपार्टमेंट व्यस्त उते 8 ग्रेड वारी क्लर्की करणी पवंदी ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा त हुते पघार में तमामु घणो लास थींदो कुर्बान वञा मां त पंहिंजे ज़ाती फ़ाइदे जे करे हिते रहण थो चाहियां जी जी कुर्बान वञा
पर हींअर त तूं कुझु ॿियो पे चयो त मुंहिंजे कुर्ब तुंहिंजे जीअ खे जड़े छॾियो आहे, इन करे तूं हितां वञण जो सोचे नथो सघीं। हाँ, मूं ऑब्ज़र्व कयो आहे त तूं कंहिंसां बि सचो नाहीं सवाइ पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे मफ़ाद जे। तूं इंतहाई ख़ुदगर्ज़ ऐं बदनियत माण्हू आहीं। तूं पंहिंजे ग़लति एटीट्यूड जे करे नापसंदीदा माण्हुनि में शुमार थी थो, ऐं तोखे ख़बर आहे त अहिड़नि माण्हुनि सां मुंहिंजो वर्ताव कीअं आहे। मां वरी बर्फ़ थो करियां त सिद्धीअ खां का ग़लती थी हुजे त ॿुधायो। तोखे झलियो न त नईम पब्लिशर खे पंहिंजी ऑफिस में न अचण ॾिजांइ। हाँ जी हाँ सर। हुनखे चाहिए पियो प्यारी। इहा ॻाल्हि नाहे क़ुर्बान वञाव साईं, तव्हांजी ग़लतफ़हमी दूर थी वेंदी। हू पंहिंजो बिल वठण ज़रूर आयो हो क़ुर्बान वञाव, पर मूं हुनखे उन्हनि पेरनि ते जवाब ॾेई मोटाए छॾियो हो। भरी कूड़ ही छा आहे? रिकॉर्ड जी ही कॉपी कंहिं प्रोवाइड कई हुनखे? फ़रिश्तनि? पैसा वठी मुंहिंजे दुश्मन खे लहण जा गुर पियो ॿुधाई ऐं मूंखे चवीं थो त तूं मुंहिंजो सॼण ऐं ख़ैरख़्वाह आहीं। क़ुर्बान वञाव आउं पंहिंजो ॾोह पासियां थो। आउं मञां थो त मूंखां संगीन ग़लती थी आहे। ही पहिरियों ऐं आख़िरी भेरो मूंखे माफ़ी ॾियो। वरी जे तोखे त ख़बर आहे त वेसाघाती करण वारनि सां मुंहिंजो वर्ताव कीअं हूंदो आहे। मूं तौबा कई क़ुर्बान वञाव। आउं रिज़ाइन ॾियण लाइ तयारु आहियां। ऐं रिकॉर्ड सां जेका हथ चुरांद कई अथई उनजो जवाब केरु ॾींदो? बल्बनि जी हिकिड़ी कंपनी 250 ट्यूबलाइट्स डोनेट कई हुई ऐं तूं हिकिड़े महीने में सभिनी जी कंज़म्पशन ॾेखारे छॾी। हाँ, क़ुर्बान वञाव बिजली जूं शयूं थींदियूं ई आहिनि, उहे कंहिं वक़्तु बि नाकारा थी सघनि थियूं। क़ुर्बान वञाव मूं कंपनी वारनि सां रुजू कयो आहे जेका ड्यूरेबिलिटी जी रिपोर्ट पेश कंदी ऐं उन्हनि 50,000 रुपयनि जो तोखे हिसाब ॾियणो पवंदो जेको रईस अली मोहम्मद डोनेट करे वियो हो। क़ुर्बान वञाव उहे त डॉक्टर रफ़ीक जे वक़्त में मिलिया हुआ न। पर अकाउंटेंट त तूं हुए न। अरे तो छा सम्झो आहे त तूं क़ुर्बान वञाव ऐं बचो शाह जहिड़े ख़ुशामदी लफ़्ज़नि सां मूंखे ख़रीद करे वठंदे? हिकिड़े हिकिड़े पैसे जो हिसाब किताब तोखे ॾियणो पवंदो, सम्झाई? जी क़ुर्बान वञाव। क़ुर्बान वञाव। ॾिठई बाबा, केतिरा दफ़ा चयो त मैदली डॉक्टर खे ॾेखार, ईअं छो थो पाण खे हच करी? मुंहिंजी ग़लती न कर जमाल पुट। बाबा पोइ कंहिंजी करियां? पुट जे तोखे मुंहिंजो एतिरो ई ख़्यालु अथई त मुंहिंजी ॻाल्हि छो नथो मञी? कहिड़ी बाबा? शादीअ जी ॿी कहिड़ी? पुट अलाह कयो हाणे सुठी नौकरी वथई, हाणे पछाड़ीअ में त इहा ख़ुशी ॾेखारिया। बाबा शादी पंहिंजे वक़्त ते थी वेंदी, पहिरीं त पंहिंजो इलाज त कराए। ॾिस हिन वक़्त ते दवा तो खाई न छाप तो ठीकु कीअं थींदे बाबा? ओ ॾिस मुंहिंजी ॻाल्हि खे चारे थो वञी न। अरे यार तूं इहो ॿुधाए तुंहिंजी दिलि में छा आहे भला? बाबा हिकिड़ी छोकिरी आहे मुंहिंजे नज़र में, पर मौक़ो नथो मिले जो हुन सां इहो ज़िक्र करियां। वाड़े अशराफ तूं कीअं कंदे इहे ॻाल्हियूं? वरनि खां पोइ त मन जी मुराद पई पूरी थिए। इहे ॻाल्हियूं त मूंखे करणियूं आहिनि। मां वेंदुसि छोकिरी जे वॾनि सां ॻाल्हाइण। हा पुट मां वेंदुसि। इंटरव्यू लाइ छा सोचियो अथव? अपीयर थियो थियो?
डबल माइंडेड थी वियूं आहियूं सम्झ में नथो अचे त छा करियूं अपील तो थियो हिकिड़ी उम्मीद तो हूंदी न पर जेकॾहिं सुभाणे नानी वे उठाए इन खे डिस्क्वालीफाई कराए छॾे त पोइ त पाण वधीक इंसल्ट थींदी न। हाँ इहा त ॻाल्हि आहे तूं पाण खे छा करणु खपे छा था करे सघूं? मैडम तव्हां ॿिन्ही खे साफ़ छॾे हैरान जी तव्हां ॿिन्ही घुराए सलामकुम सर। सलामकुम सर। अचो 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 विहो विहो। थैंक यू सर। पोइ भला छा सोचियव? सर असीं 16 ग्रेड में कुझु आहियूं असां ॿिन्ही खे हिते रहण ॾिनो वञे त बहितर आहे। अवां शायदि मुंहिंजूं ॻाल्हि कोन थियूं सम्झो। अवां जी पोस्ट अपग्रेड थी वई आहे हाणे इहो मुमकिन न आहे त अवां पुराणी पोस्ट ते रहो पर जेकॾहिं चांस मिस कयो त पोइ अवां खे नौकरियूं विञाइणी पवंदियूं। सर को विच वारो रस्तो नथो निकिरी सघे। इहो ई त मां तव्हांखे सम्झायां पियो कि बिस्मिल्लाह करे एप्लीकेशन ॾेई छॾियो या अवां खे मूं ते भरोसो न आहे? न सर तव्हां त असांखे तमामु घणा महिरबान आहियो। न अवां इंटरव्यू ॾियण खां छो ख़ौफ़ ज़दा थियो थियूं? सर दरअसल ॻाल्हि हीअ त अॼुकल्ह मां तमामु घणो ज़हनी दबाव जो शिकार आहियां ऐं अगरि मुंहिंजी नौकरी हली वई त मिस अनीता छा अवां बि मिस सोभिया वांगुरु मूंखां बदगुमान आहियो? न सर तव्हां त असांजा वॾा आहियो भला तव्हां असांजो बुरो कीअं चाहींदा? हाँ इहा ॻाल्हि मिस सोभिया खे सम्झायो। जी सर। मां वेठो आहियां न इंटरव्यू खां अॻु मां तव्हांजी मुलाक़ात सिलेक्शन कमेटी सां कराईंदुसि ऐं सम्झो त इहा हिकिड़ी फॉर्मेलिटी आहे जेका अव्हांखे पूरी करणी आहे। महिरबानी सर। थैंक यू सर। ओके सर पोइ इजाज़त। चलो सर। चलो अस्सलाम वालेकुम। खुदा हाफिज खुदा हाफिज। न रही दावत वाह जो मज़ो आहे। तोखे मुंहिंजे लाइ इहो माण्हू लधो आहे हिकु 5 ग्रेड जो मामूली क्लार्क। अनीता प्लीज तू हकीकत पसंद थी नथी सोची तॾहिं तूं हीअं चवी ऐं इन लाइ त एतिरा सारा रिश्ता विञाया अथई। ॾिस तूं नाराज़ न थी। हाँ तूं उमिरि जे उन हंध ते पहुती जिते सभु प्लीज इन टॉपिक ते न ॻाल्हाए। ठीकु आहे मां तुंहिंजे भले जी ॻाल्हि थी अहिड़ी छोकिरी जेको तोखे तमामु घणो चाहे थो ऐं तूं सिर्फ़ु उनखे ईअं न क़बूल नथी करी तूं समाज में का हैसियत नथो रखे। तूं ॾाढो ग़लति पई करी अनीता। बहरहाल तुंहिंजे कावड़ में तॾहिं थी वञे इन मसइले ते थधे दिमाग़ सां सोचणो ज़रूरी। ठीकु आहे। सलाम वालेकुम कुर्बान वञा। छा पियो थिए? सर कम थी रहियो सर। ही कम थी रहियो आहे। तव्हां ऑफिस सुपरडेंट आहियो शाम जी ॻाल्हि आहे। सर शायदि तबियत ठीक न अथसि इन करे सुम्ही पियो आहे सर। तबियत ठीक थी वेंदुसि। लेटर लियोसि हींअर जो हींअर। हाज़िर सर। मुख्तार ओ मुख्तार छो छा थियो? इहो पुछ त छा न थियो? साहब आयो राउंड ते ऐं तूं सुतो पियो हुए। साहब पोइ पोइ वरी छा? लेटर मिलंदो त ख़बर पवंदे। अमीर भाई साहब तव्हां बि मूंखे कोन उथारियो। कुर्बान वञाए अचे तोखे किथां उथारियूं? साहब ओच तो यो तो अची कर क्यों हो?
रहीम साहब आहे तो खुश न? जी सर, सर तव्हांखे तमामु घणा सलाम मोकिलिया। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। अव्हांखे टाइप वाइप त ईंदी आहे न? जी सर, मां टाइप करे वेंदी आहियां। हाँ, हाणे ईअं था कयूं जो अव्हां पंहिंजी एप्लीकेशन मूं वटि छॾे वञो। मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि त अव्हांखे किथे न किथे एडजस्ट करे छॾिजे, पर हिन में थोरो अव्हांखे इंतज़ार त करणो पवंदो न। ठीकु आहे सर, जिते हेतिरो अर्सो बेरोज़गारी में गुज़री वियो उते 2-3 ॾींहं ॿिया ई सही। चङो भला हाणे अव्हां हलो ऐं हफ़्तो खनि छॾे पोइ चकर लॻाइजो। ठीकु आहे सर, चङो सर, ख़ुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। रहीम साहब खे मुंहिंजो सलाम चइजो। जी सर। अजीम हिरान जी सोबिया के मुझे बारे में छा चए थी? मां तो शादी करियां, शिकल ॾिठी न पंहिंजी? मैडम, मां बुरो माण्हू न आहियां, या मुंहिंजी बदकिस्मती आहे जो तव्हांखे मूं में का चङाई नज़र नथी अचे। तुंहिंजी सभ खां वॾे में वॾी ख़राबी इहा आहे त तूं 5 ग्रेड जो हिकु मामूली क्लार्क आहीं ऐं ख़्वाब तूं ॾिसी वॾा। पंहिंजे खोल में रह मिस्टर। क्लर्क जे सीने में दिलि न हूंदी आहे छा मैडम? फिल्मी डायलॉग न हण, मुंहिंजो जवाब ॿुध। मुंहिंजी ज़िंदगीअ जे कंहिं बि पहिर में घटि में घटि तूं त मुंहिंजो ख़्वाब नथो बणिजी सघीं, सम्झे? हिन जे बावजूद बि दिलि चयो न मञे त छा कयूं? त पोइ मोचड़ा बि मिलंदी ऐं नौकरीअ खां बि ॾींदे, सम्झे? त हाणे हल, चङो चङो, हल हल हाणे हल। मुसीबत हिकु न ॿी मथां त करी कान। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। छा आहे? सर ही मुंहिंजी मोकल जी एप्लीकेशन आहे। लो, थैंक यू। महीने जी मोकल छो ख़ैर त आहे? हो सर, मां तव्हांखे अॻु में ॿुधायो त मुंहिंजी मैरिज थियण वारी आहे। हाँ, अव्हां जी शादी थी रही आहे, पर अव्हां त कॉन्ट्रैक्ट बेसिस ते आहियो, अव्हांखे महीने जी मोकल कीअं थी नथी सघे? सर, ही मुंहिंजे मुस्तक़बिल जो सवाल आहे सर। हाँ, वो तो ठीक है, पर जेकॾहिं अव्हां वञणु चाहियो था त भली वञो, असां को बि माण्हू रखी छॾींदासीं। सर प्लीज, ॾिसो सर। आई एम सॉरी, आई कांट हेल्प इट। No page numbering, no noting sheet, not a single file is complete. तव्हां साईं पाण ॾिसो, हिते आउटवर्ड नंबर कोन्हे ऐं हिन लेटर ते इनवर्ड नंबर कोन्हे। आख़िर असां दफ़्तर में कमु कयो आहे, मगर कंहिं बि दफ़्तर में रिकॉर्ड जो ॿेड़ो ॿुॾल ईअं कोन ॾिठो अथऊं जेको हिते थियल आहे। हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करे छॾियां, ऐं उहा इहा त हिन खुटल रिकॉर्ड जी चार्ज आउं तव्हां खां हरगिज़ कोन वठंदुसि जेसीं ताईं मूंखे सभु रिकॉर्ड कंप्लीट करे नथा ॾियो। साईं, साईं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो, क़ुर्बान वञाव। छा ॿुधां, छा ॿुधां? तव्हां पाण ॾिसो, हिते हिन लॉग बुक में ही ॼाणायल 2600 किलोमीटर आख़िर तव्हां कंहिंजे खाते में विझंदव? इन जो फ़ैसिलो साहब कंदो, क़ुर्बान वञाव। जेकॾहिं साहब तव्हांखे चवे त पोइ त हिन मिसकीन खे रिलीव कंदो न। फ़ैसिलो साहब कंदो? साईं, फ़ैसिलो भला साहब छो कंदो? इन करे जो इन जो वास्तो साहब सां आहे। दरअसल साहब
जॾहिं ॻोठ वेंदो आहे न त सही टाइम वारी गाॾी इस्तेमालु कंदो आहे ऐं इन करे आउं माइलेज खे मैनेज न करे सघियो आहियां कुर्बान वञा साहब खे इन ॻाल्हि जी सॼी ख़बर आहे बहरहाल साईं कुछ भी हुजे मूं त रिपोर्ट साहब खे पेश करे छॾी आहे हाँ साईं त पोइ त साहब तव्हांखे सभु कुझु ॿुधाए छॾियो हूंदो कुर्बान वञाव इहा ई त मज़े जी ॻाल्हि आहे जो साहब अव्हां खे हर ॻाल्हि जो ज़िम्मेवार थो सम्झे ईअं त न चओ हाकम साईं आउं मिसकीन हेॾियूं सारियूं चटियूं किथां भरे सघंदुसि साईं तव्हां पाण ॾिसो हिते ॾिसो हिते गीज़र जी परचेजिंग ॾेखारियल आहे ऐं उन जी बाक़ाइदगी सां एंट्री बि थियल आहे न जी हाँ साईं जी बराबर ये थियल है पोइ इन जो वोचर किथे आहे साईं दरअसल गीज़र साहब जे बंगले में लॻल आहे साईं मां वोचर जो पुछियो आहे गीज़र खे पटे अची कागज़नि जे विच में कोन हणंदुसि मूंखे वोचर घुर्जे साईं वोचर आउं साहब खां वठी तव्हांखे ॾियां थो पर तव्हीं प्लीज़ मूंसां कोऑपरेशन करियो अमीन साहब अञा त कैश बुक बि रहियल आहिनि कुर्बान वञाव वॉट डू यू मीन बाय कोऑपरेशन इहो त तव्हांजे चोरियुनि जे मथां पर्दो विझां हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो सरकार त फिज़िकली वेरिफिकेशन खां सवाइ आउं हिक कागज़ ते बि साइन कोन कंदुसि because I am a man of different nature and everybody should note it. जी जी कुर्बान वञाव जी गुलाम हुसैन कहिड़ो गुलाम हुसैन मुख्तियार जो भाउ मुख्तियार छा कंदो आहे खिलारत आहे ॻाल्हि ॿुध जेकॾहिं मुख्तियार जो पीउ बीमार आहे त इहो इतला सुबुह जो बि करे पियो सघे इहो कहिड़ो तरीक़ो आहे जो राति जो 12 बजे कंहिंजी निंड फिटाइजे हा मां को पीसीओ खोले वेठो आहियां छा बेवकूफ़ न रहेगा चाय अची वई थैंक यू तेरे मुंह से आंटी भला तव्हांजो अचनि कीअं थियो आहे त तव्हांजे लाइ जो रिश्तो वठण थी अच्छा आंटी अज़ीम तव्हांजो छा थो थिए अज़ीम मुंहिंजो भाई कीअं आहे रात घड़ी थी है सुबह सुबह सुबह
खीर पीतो छो? हाँ? એટલે ભૂખી હતી. ખીર કાઢું વળ્યામાં. ચૂપ ચૂપ. અલ્લાહ. जमाल पुत्र जी बाबा पुत्र तू हमेशा मुखे चवंदो हुई न तो बाबा ही धंधो छॾे दे जे सच पुछी न तो मूं हिन धंधे खे छॾण जे लाइ कॾहिं न सोचियो पर अलाए छो मूंखे अंदर मां ईअं पियो महसूस थिए त ॼण ही धंधो न छॾे मूं पंहिंजे पुट खे रंज कयो पुट अॼु मुंहिंजो तोसां वाइदो आहे त अॼु खां पोइ इहो ही धंधो छॾियो ही शीशियूं उते ई पयूं हूंदियूं ऐं मां हिते वेठो हुयुसि पंहिंजे दिलबर पुट खे पियो ॾिसंदुसि आख़िर पीढ़ीअ में मूंखे त ख़ुशी जो हक़ आहे न वाकई बाबा हाँ पुत्र थैंक यू बाबा अकरम साईं खुदा जे वास्ते मूंखे बचाए साहब मुंहिंजे नौकरी जे पुठियां हथ धोई काहे पियो आहे मुंहिंजा नंढा नंढा ॿार आहिनि कुर्बान वञा ये जेके साहब लोग हूंदा आहिनि न निर्बख्श इहे कंहिंजा ज़ाती दुश्मन नाहिनि हूंदा तुंहिंजे चवण मुताबिक़ त साहब त लखनि जी मट आहे ऐं तूं हुनजी गिला कीअं थो करी मूं त ठठोली न कर अकरम साईं मां ॾाढो सतायल आहियां अकरम साईं मूं ते त वॾी आपदा नाज़िल थी आहे कुर्बान वञा जॾहिं तुंहिंजे पंहिंजे हाउ में चूड़ी पई आहे कीअं तूं लुछी में फटके तुंहिंजे चवण ते जेके साहब कहर कमाया उहे कंहिंजे खाते में वेंदा अमीर बख्श वक़्त खे होश कोन हो सॉरी असां तुंहिंजी काई मदद नथा करे सघां जी अव्हांजी मर्ज़ी अकरम साईं जी अव्हांजी मर्ज़ी वॾो आसिरो खणी आयो मिस नूरजहां असां अव्हांखे सेक्रेटरी तौर अपॉइंट कयो आहे मां ऑफिस सुपरिटेंडेंट अकरम साहब खे सॾायां थो वो अव्हांखे कम जी ब्रीफिंग दींदो असांजो डिपार्टमेंट पब्लिक डीलिंग डिपार्टमेंट आहे अव्हांखे माण्हुनि सां ख़ुशि अख़लाक़ी सां पेश अचणो आहे पंहिंजे कम में दिलचस्पी वठणी आहे गॉट इट जी सर तव्हांखे शिकायत मौक़ो मिलंदो
अकरम साहब, मिस नूरजहां जो अपॉइंटमेंट ऑर्डर रखना चो जी। मुझे उम्मीद है कि अमा कम में दिलचस्पी वठंदियूं, इन करे जो आइंदा अमा लाइ तरक्की जा मौक़ा तमाम घणा आहिनि। गॉट? जी सर। एक्सक्यूज मी सर। जी सर, ये मिस नूरजहां जो अपॉइंटमेंट लेटर। अकरम साहब सां गॾिजी वञो एंड टेक योर लेटर। थैंक यू सर। थैंक यू सर। सच पुछी तो तुझे अचण जी मूंखे एतिरी त ख़ुशी थी आहे जो छा ॿुधाई। बस तव्हां सां यूनिवर्सिटी जी यादूं वापसि त आहिनि। हेलो, सलाम सर। जी सर। जी जी जी, ओके ओके। मूंखे जॉइन करण खां पोइ ख़बर पई त तूं बि हिते आई। मुझ जा तोखे अगर को प्रॉब्लम हुजे, को मसलो हुजे तो मूंखे ॿुधाइजां, मां वेठी आहियां न। थैंक यू। अर्जुन साहब मुंहिंजे अंकल जो दोस्त आहे, इन करे हू तमामु घणो मुंहिंजो ख्यालु कंदा आहिनि। ओह, दैट्स गुड। मैडम, तव्हांजी यूनिवर्सिटी जी फ्रेंड आई आहे, हिन मौके ते चांहि तो हुअणु खपे। हाँ हाँ जरूर। हेलो हेलो। जी। जी जी, भले भले। हाँ हाँ, मेहरबानी। थैंक यू थैंक यू। वठो वठो प्लीज। थैंक यू सर। अवाजी घरेलू जिंदगी कीअं पई गुज़रे? बिल्कुल ठीक ठाक सर। बड़ा घर में त अवाजी हुकुम हलंदो हूंदो, छो त अज़ीम जो ग्रेड अवां खां घटि आहे। न सर, मूं बराबरी जे बुनियाद ते हिक ॿिए जी रिस्पेक्ट कंदा आहियूं। ॾाढो सुठो ॾाढो सुठो। ख़ुदा करे त अवां ॿिन्ही जे विच में इहा अंडरस्टैंडिंग सदाईं लाइ क़ाइम रहे। निहायत अफ़सोस सां मां हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त मूं त कोन पियो चाहियो त अव्हांखे बेरोज़गार कजे, पर सिलेक्शन कमेटी अव्हांजी पुअर परफॉर्मेंस जे करे इहा ॻाल्हि न मञी। जी सर। सर, पर मां त तमामु सुठो इंटरव्यू ॾिनो हो ऐं सिर्फ़ु तव्हां पाण उते मौजूदु हुआ ऐं तव्हां पाण मूंखे आथत बि ॾिनी। अव्हांखे यकीन अचे या न अचे, मूं अव्हां लाइ स्टैंड वरितो, पर मां अकेलो त अथॉरिटी न आहियां। इहा ॻाल्हि अव्हां सम्झो थियूं। जी सर। सिलेक्शन कमेटी जंहिं कैंडिडेट खे रिकमेंड कयो आहे उहो पहुचण वारो हूंदो। अव्हां चार्ज पेपर ठाहिण जी तयारी कयो ऐं पंहिंजो लेटर मिस्टर अकरम खां कलेक्ट करे वठो। ठीक है सर। थैंक यू सर। बोतल तो पी वञो आहे। नो सर, थैंक यू। तव्हां शायद मुंहिंजी ॻाल्हि न पई ॿुधो। सारी जगह सर, दरअसल एकदम मतलब डिस्टर्ब आया, इन करे काफ़ी ॾींहंनि खां पोइ सोचे पियो तव्हां सां ॻाल्हायां, पर मौक़ो न पियो मिले। जॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त छा ॻाल्हाईंदो? तव्हां खां हिकु ज़ाती सवाल कंदो आहियां। मां ॾिसां थो कि तव्हां काफ़ी ॾींहं प्लीज़ जमा सर, प्लीज़ सर। मां तव्हां सां ॻाल्हायां थी न, जो मूंखे ॾींहुं न आहे त तव्हां मुंहिंजे पर्सनल मामलनि ते डिस्कस कयो। शर्मिल, मूंखे हिते रक्षा जो इंतज़ार करणो आहे। ठीकु आहे मैडम, माफ़ पर प्लीज़ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाइण न कयो। May I come in, कुर्बान वञा? छा कई? छा
छाजो कुर्बान वञा महिरबानी अॼु चार्ज छॾण जो तोखे आख़िरी ॾींहुं ॾिनल हो न छा कई कमनि जो कुर्बान वञाव किबला साईं जे 2 ॾींहनि जी मोहलत मिली वञे हा छो छो ऐं हितां ॾींहुं छा पे कई कुर्बान वञाव दरअसल कुछ रजिस्टर मेंटेन करणा आहिनि मां तुंहिंजे बेसलेस रीज़न सां ॿधल न आहियां इहो कमु तोखे रूटीन वर्क में करणु खपंदो तव्हां बिल्कुलु सही था फरमायो पर कुर्बान वञाव वर्क लोड कुझु एतिरो वधी वियो आहे जो अरे त पोइ तूं पघार छाजो थो वठ हा इन जो सॼो ॾींहुं कुर्बान वञा बचो शाल जो गठल रिकॉर्ड वॼाए मुंहिंजे कननि में ज़हरो थींदो रहे बाबा साईं बचो शाल कुर्बान वञाव दरअसल अव्हां जे ख़ौफ़ जे करे सही कमु नथो थिए मुंहिंजे ज़हन ते तमामु वॾो बार आहे टेंशन आहे कुर्बान वञाव मां ॿुधायां थो जेकॾहिं रातो रात में रिकॉर्ड ठीकु न थियो आहे त पुलिस जे हवाले कंदोमांइ मता का ॿी ॻाल्हि सम्झी हल नौकरी वही तो छा थी पियो मां शाम जो किथे पार्ट टाइम करे वठंदुसि पर तोखे ईअं परेशान थियण न ॾींदुसि पर अजीम ये कंहिंखे बेरोज़गार करण त मुआशी कतल आहे ॿिए खे अज़ियत रसाव ख़ुशि थियण त हुनजी नेचर में शामिल आहे पर तूं परेशान न थी हिकिड़ो दर बंदि थियो त छा थियो ॿिया घणेई दर खुली वेंदा पर ये छो पियो थी टेक इट इज़ी रिलैक्स हला भली कंदो को न को वसीलो निकिरी पवंदो मना भी करी तो सोचा संविधान छड़े रहे मुझे पहुंचू जमाल पुत्र चाह पियो हो जमाल जमाल मुझे पुत्र मारे ठीक है बाबा मुझा कहर पियो जुल्म पियो मां पुंजी मां केॾा वञा परोसगार मुझा जुल्म पियो गोरा रे खैर त आहे छा थी वियो अकरम पुट मुंहिंजो पुट जमाल नाहक बेगुनाह कतलाम थी वियो जमाल जो खून थी वियो हा पुट कहिड़ी कहिड़ी वकार हुनखे कुटा नहीं मारे छॾियो मुंहिंजे पुट खे बकार सोबिया जे मुड़ुस हा साहब किथे आहे हले बेटा हले पागल अरे बाकी के छा गोरा रे अरे मुंहिंजो जुल्म थी वियो मुंहिंजो कहर थी वियो छा ॻाल्हि आहे छाजो गोड़ आहे साईं मुंहिंजो पुट जमाल कतलाम थी वियो केरु जमाल जमाल असांजे डिपार्टमेंट में कमु कंदो हो ऐं मिसेस सोबिया जे मुड़ुस हुनखे घुटाड़ी मारियो आहे मूड छो आयो थाने वञी रिपोर्ट लिखाए न वञी साईं इन करे चवां पियो जमाल अॼु मुलाज़िम हो थाने ते असांजी केरु ॿुधंदो मिसकीननि जी अवां वधायो साईं महिरबानी करे अवां सां गॾु हलो मां को हिते हिन कम लाइ वेठो आहियां छा अकरम सम्झाए हिनखे वठी वञी साईं वञ 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 हलिया चाचा मां तव्हां सां गॾु हलंदुसि अचो साईं थोरी देर जे लाइ जेकॾहिं तव्हां थाणे हलिया वञो हा त छा थी पियो जमाल असांजी साथी अरे तूं केरु थींदो मूंखे सम्झाइण वारो हा हैसियत छा आहे साईं इन हैसियत जे करे त असां ख़ामोश आहियूं तव्हां असांजा समूरा साथी हिकु हिकु करे कढी छॾिया आहिनि बाक़ी आख़िर बचो छा बग बंदि कर पंहिंजो कमु कर हल हल
ऐसे गिरा भाई राजा हौसलो क्यों अकरम पुत्र मुझे तो दोस्त बोलो पुत्र बोलो तो यार बोलो अरे मुझे तो दुनिया में खेलो करे हो चाचा हिम्मत क्यों असें सब तव्हां सां गॾु जेसीं ताईं वतार खे सज़ा नथी मिले असीं आराम सां न वेहंदासीं चाचा असां हुनखे कंहिं बि सूरत में जेको आहे कोन छॾाईंदासीं हुनखे सज़ा ॾियारे रहंदासीं असां सोचो चाचा ॼण बंदर में बीठो आहे हेलो वालेकुम सलाम हाँ अनीता कहिड़ा हाल आहिनि हाँ मां बिल्कुलु ठीकु आहे तूं ॿुधाए छो ख़ैर आहे न छा वकाल मर्डर कयो आहे कंहिंजो जमा ये मीर बख्शी जो फाइल है जी साईं पाण किथे आहे साईं पाण ॿाहिरि बीठो आहे मोकिलींस जी साईं May I come in, कुर्बान भैया? छा कई कुर्बान वञा बि सभु कमु छॾाए छॾियो अथमि हीअं मां काउंटर साइन कोन कंदुसि कैश बुक ते मोहम्मद अमीन जी सिग्नेचर न आहे छो कुर्बान वञा बि मोहम्मद अमीन साहब कुझु बोचर्स लाइ अड़ी हणियो बीठो आहे ठीक थो करे जेसि ताईं हिकिड़ी शइ फिजिकली चेकअप न थींदी रिलीव न कंदोसीं कुर्बान वञा बि कुझु बोचर्स मूंखां हेठि मथे थी विया आहिनि हाँ ऐं ॿियो ऐं कुर्बान वञा बि कैश मां बि 10,000 रुपया शॉर्ट आहिनि पोइ मर्ज़ी छा आहे तुंहिंजी कुर्बान वञा ही उहा रक़म आहे जेका अक्सर करे अमीन मूंखां वठंदा रहिया आहियो कुर्बान वञा अमीन बख्श मुंहिंजी ओट वठी जेको तूं माण्हुनि खे लुटींदो ऐं फुरींदो रहियो आहीं तुंहिंजो ख़्याल आहे त मूंखे का ख़बर न आहे खुदा गवाह है कुर्बान वञा त मूं अचे में लूण बराबर बि न खाधो आहे हाँ नईमुद्दीन खे ऑफिस रिकॉर्ड सप्लाई करण ते केतिरी रक़म वरितई अम्मा सां कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि कुर्बान वञा 800 रुपया हाँ मनी थो न त हेरा फेरी कंदो रहियो आहीं हाँ यादि रखजांइ मूंसां एडमिट थो करीं मां हींअर ई SPMT करेक्शन खे फोन थो करियां ऐं तुंहिंजे प्रिंट डिपार्टमेंट खे लेटर विझाए थो मोकिलियां ॾिसां थो त कीअं थो नौकरी करे बाबा साईं कुर्बान वञा बचे साल मूंखे बचायो कुर्बान वञा हल 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 कुर्बान वञा मूंखे चलेगा बचायो हल हल छा कयो यार
मां तो सॼी ज़िंदगी ॿियनि खे नसीहतूं कंदे सही वात ते हलण जो सबक़ ॾिनो। मूंखे कहिड़ी ख़बर हुई त मुंहिंजे घर में हिकु कातिल पैदा थींदो। प्लीज बाबा प्लीज मुझे सामन ते वधीक लोड़ न मुड़कियो बाबा। बाबा जे कहे जो नतीजो ॾिसी छॾियो आहे। अञा किथे पुट, अञा किथे, नतीजो त अञा अॻिते अचिणो आहे। पंहिंजो घर त तबाह कई, पर सो ॿिया हुनजे माइटनि जो घर बि तबाह कई। अरे हुन जमाल तुंहिंजो कहिड़ो न कयो जो तूं हुनखे क़त्ल कयो। इहो सभु कुझु तुंहिंजो कयल आहे। देखिए तरबियत ॾींहं ऐं नही नतीजा निकिरंदा। तूं मुंहिंजे मौसम निकिरे भाउ जो कातिल आहीं, कातिल आहीं। अम्मा वेचारी बि दुखे सदमे में मरी वई। ऐं आज हिन मंज़िल ते पहुतो आहियां बाबा, हिन मंज़िल ते पहुतो आहियां। तूं अञा ताईं मूंखे पंहिंजे भाउ जो कातिल थो सम्झी? हा हा, तूं मुंहिंजे भाउ जो कातिल आहीं, कातिल। मां कातिल न आहियां। अरे कहिड़ो पीउ पंहिंजे पुट जो कातिल हूंदो? नखर न किरी मरी वियो। मां कसम बि कयां थी त मां हुनजो कातिल न आहियां, हुनजो कातिल न आहियां। मां त अञा ताईं रत पियो आहे हुन लाइ। चाचा, वकार पंहिंजो ॾोह क़बूल कयो आहे ऐं उनखे पंहिंजे कीअ जी सज़ा ज़रूर मिलंदी। शाबस हुजने पुट, तो सुठो साथ ॾिनो आहे। न त मां पुलिस पुठियां भॼण टुकण जहिड़ो किथे आहियां। छो था शर्मिंदो कयो चाचा? हिकिड़ी गुज़ारिश करणी आहे। चओ पुट। जे मुनासिब सम्झो त अवां मूंसां हली मुंहिंजे घर रहो। इन सां तव्हांजी अकेलाइपी बि ख़तम थींदी ऐं मूंखे ख़ुशी बि थींदी चाचा। न पुट, तुंहिंजी महिरबानी, पर आऊं पंहिंजे दिलबर पुट जा कख छॾे किथे बि न वेंदुसि, किथे बि न वेंदुसि। केरु आहे बाबा? अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। दुआ करंदासीं। भाऊ, जेको हुकुम धणीअ जो। बस सदा कबूल आहे। तव्हां शायद मूंखे न सुञाणो। मुंहिंजो नालो प्रोफेसर जमालुद्दीन आहे। तव्हां जमाल जे कॉलेज जी उस्ताद आहियो न? न, मां हुनजो उस्ताद न आहियां। मां वकार जो पीउ आहियां। वकार? तूं मुंहिंजे पुट जे खूनीअ जो पीउ आहीं ऐं हिते मुंहिंजी बेवसी जो तमाशो ॾिसण आयो आहीं। ॾिसो, हुन ॼाणे वाणे इहो कोन कयो आहे। हू ज़िमी मरीज़ आहे। मां वकार लाइ माफ़ी थो वठां। हुनखे बख़्श कर। बख़्श करियां? त
पंहिंजे पुट जी खूनीअ खे बख़्श कयां जंहिं मुंहिंजी दुनिया उजाड़े छॾी मां हुनखे बख़्श कयां इहो कॾहिं न थींदो ॾिसो जेकॾहिं